जी दोस्तों, कुछ ॾींहं अॻु में सिंध एक्शन कमेटीअ पारां कराची में बहिरा टाउन जे आॾो हिकिड़ो एहतजाज जो ऐलान कयो वियो, जंहिंमें चयो वञे थो, दावा बि कई वञे थी लखें माण्हू गॾु थिया, सिंध जी सॼी सञाणप बिंद गॾु थी, शाइर अदीब गॾु थिया। ऐं उनखां पोइ जेका सूरताल थी, उनखां पोइ सिंध एक्शन कमेटीअ जेका हिकमत अमली जुड़ी सनान खान जी गिरफ़्तारी थी। इन सॼे मामले में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ सॾु आख़िरकार ॾिनो छो वियो, जेकॾहिं सॾु ॾिनो वियो त केतिरे क़दुरु कामयाबु थियो ऐं उन जा मुस्बत पहलू कहिड़ा साम्हूं आया। इन सॼी सूरताल ते पाण गुफ़्तगू कंदासीं। हिन वक़्तु सां मौजूदु आहे जी सिंध मुहाज़ जो मरकज़ी वाइस चेयरमैन हाशिम खुसो साहब। पाण सियासी तौरु अॻुवाण सां गॾु बि मां सिंध मां बहितरीन कारकुननि ऐं सॼी सिंध में हलनि था सियासत ते ऐं सॼी सूरताल ते हिननि जी गहरी नज़र आहे। पाण इन खां सॼी सूरताल पुछंदासीं त आख़िरकार हीअ जेको पाण सुवाल उथारिया आहिनि उन्हनि ते साईं हाशिम खुसो साहब जो छा चवणु आहे। जी हाशिम खुसो साहब। साईं, बहिरा टाउन जो जेको मसइलो आहे उहो सिर्फ़ु बहिरा टाउन जो कोन्हे, बुनियादी तौर ते सिंध जे अंदरि जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि, बहिरा टाउन आहे, DHA सिटी आहे, कमांडर सिटी आहे, थरकोल आहे, इनखे गुज़िरियल 10 सालनि खां वठी सिंध जे माण्हुनि, साञावंदनि, अदीबनि, शाइरनि, सियासी कारकुननि इन्हनि ते तनक़ीद कई पिए, गुफ़्तगू कई पिए। पर हाणे सूरताल अहिड़ी थी वई आहे जो सिंध जो माण्हू इनखे धारी आबादकारी सां ॻंढे थो ऐं सिंध जो माण्हू इहो सम्झे थो त इहा सॼी जेका मेगा प्रोजेक्ट ठहनि पिया, इहो सिंध जी जेका अक्सरत आहे, सिंधी वतन जेको आहे, उन सिंधी माण्हुनि खे, सिंधी क़ौम खे जेको अक़लियत में तब्दील करण जी हुननि खे ख़तरो महसूसु थियो आहे। इहो ई सबबु आहे त इन ते रेस्पॉन्स जेको सिंध जे माण्हुनि इन 6 तारीख़ वारे सिंध एक्शन कमेटी जे सॾ खे जेको ॾिनो, उहो तमामु भरपूर नमूने सां ॾिनो। ऐं 8-10 ॾींहं जेका इहा कंपेन हली, उन में सिंध जो उहो सियासी कारकुन शरीक न हो। सियासी कारकुन त हुआ, या जेके एक्शन कमेटी में जमायतूं हुयूं उहे बि हुयूं, पर सिंध जो अदीब, सिंध जो शाइर, सिंध जो सहाफ़ी, सिंध जो मल्ह, सिंध जो जेको सो आर्टिस्ट, सिंध जो फ़नकार बि इन में इन्वॉल्व हो। इन जे करे एॾी जेको आहे सो वॾे तइदाद में माण्हू उन में शरीक थिया। बुनियादी इहा जेका गुरमई गुस्सो, उहो इन ख़तरे खे मुंहुं ॾियण त सिंधी खे, क़ौम खे अक़लियत में तब्दील करण वारी, जेका सिंध जी डेमोग्राफी तब्दील करण वारी जेका सोच आहे इस्टेब्लिशमेंट जी, तव्हांजी पाकिस्तान जी फ़ौज जी, आर्मी जी, या इस्तेसाल कंदड़ ताक़तवर धुरियुनि जी, उन सोच जे ख़िलाफ़ु हिकिड़े क़िस्म जो ॼणे उहो रेफरेंडम हो। जेसीं ताईं बहिरा टाइम जो त लॻा त बहिरा टाइम 1914 में 15 में जॾहिं ठहणु शुरू थियो, त लोकल माण्हुनि खे जॾहिं उन्हनि बेघर करणु शुरू कयो, त लोकल माण्हुनि ते ई मुश्तमिल हिकिड़ो अलायंस ठहियो, इंडिजिनस राइट्स अलायंस जे नाले सां हिकिड़ी जदोजहद थी, जंहिंमें मुख्य GS महाज जो अब्दुल ख़ालिक जोड़े जो ऐं अवामी वर्कर्स पार्टी जो यूसुफ मस्ती ख़ान हो, ऐं गुल हसन कलमती हो, ख़ुदा ॾिनो शाह हो, ऐं प्लस उतां जे ॻोठनि जा माण्हू हुआ। उन्हनि उहा तहरीक हलाई पई। मूंखे यादि आहे त 2014 में ख़ालिक जोड़े जे हिकिड़ो मज़मून लिखियो, जेको लाहौर जी अंग्रेज़ी अख़बार में छपियो। उनजो तर्जुमो वरी अवामी आवाज़ में छपियो, जंहिंजो उनवान हो सिंध फ़लस्तीन जे रस्ते ते। हाणे इहो टर्म जेको आहे सो अॼु सिंध जो हर सियासी कारकुन इस्तेमालु करे थो। त 2014-15 खां वठी इहा जेका जदोजहद हली, उहा अॻिते हलंदी रही। ऐं जॾहिं ख़तरो सिंध खे डेमोग्राफी जो वधणु शुरू थियो, सिंधी माण्हू महसूसु कयो, त पोइ सिंध एक्शन कमेटी उनखे खयों। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे, सिंध एक्शन कमेटी में घणियूं जमायतूं हुयूं, उहो वॾो हिकिड़ो आवाज़ु हो। सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस बि उनजी सपोर्ट कई, जेतोणीकि GS महाज खे उनजी दावत न हुई सिंध एक्शन कमेटी जी। उनजे करे GS महाज जो चेयरमैन अब्दुल ख़ालिक जेको उन में शरीक थियो, उहो सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे प्लेटफॉर्म तां शरीक थियो। GS महाज एज़ अ पंहिंजे प्लेटफॉर्म तहत GS महाज उन में शरीक कान्हे। बाक़ी जेको इहो एहतजाज थियो, इंतिहाई शानदार हो, ज़बरदस्त हो। उनजा तमामु घणा पॉज़िटिव पासा आहिनि। हिकिड़ो पासो उन में वर्ज़ाकराना तौर ते माण्हू शरीक थिया, कंहिंजे गाॾी ते चढ़ी शरीक न थिया, पंहिंजनि पेरनि ते, पंहिंजे खीसे ते, ख़र्च ते शरीक थिया, जंहिंमें औरतूं, मर्द, ॿार, ॿुढा शरीक थिया। उन में उर्दू ॻाल्हाईंदड़ बि हुआ, पश्तो ॻाल्हाईंदड़ माण्हू हुआ, पंजाबी ॻाल्हाईंदड़ सिंध जा रहंदड़ जेके तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त माण्हू हुआ, उहे शरीक थिया। कराची जा माण्हू सवें जे तइदाद में शरीक थिया। हारी मज़दूर तनज़ीमूं शरीक थियूं, सोशल तनज़ीमूं, अदबी तनज़ीमूं, सभु उन में शरीक थिया। ॾाढो शानदार क़िस्म जो एहतजाज हो। पर उन एहतजाज में जेका
नेगेटिव पासो ऐं नौजवाननि जी तमामु वॾी नेगेटिव पासो हुनजो इहो हो त उन में जेका इहा भंजरा थी उहो हिकिड़ो नेगेटिव पासो हो। उहो कंहिं कई कीअं कई, उहो हुकुमरान दौर जो कमु आहे, वक़्त जी हुकूमत जो कमु आहे, प्लस जेका मेज़बान जमायत आहे, इतिहाद आहे, सिंध एक्शन कमेटी, उनजी ज़िमेदारी आहे त इन शइ खे वाज़े कनि, चिठो कनि। बाक़ी सिंध जा माण्हू बिल्कुलु हिकिड़े क़िस्म जो ॼण रेफरेंडम ॾेई चुका आहिनि त सिंध में मेगा प्रोजेक्ट्स जंहिंजे नतीजे में दारियाबाद करे थींदी, जेको सिंधी क़ौम खे ख़तरो आहे, उनजे ख़िलाफ़ु सिंध जो माण्हू हिकु आवाज़ आहे। महिरबानी मोहम्मद हाशिम ख़ुदा, मोहम्मद हाशिम ख़ुदा सां तमामु मुफ़सिल आहिनि। बहितरीन कचहरी थी। असल में मक़सदु जेको आहे त सिंध में धारी आबादकारी वालारे ख़िलाफ़ु इहे एहतजाज थियणु घुरिजे ऐं बाक़ाइदा जेको एहतजाज आहे उहो पुरअमन एहतजाज हुजणु घुरिजे, जंहिंजा दूर नज़र जेको आहे सो नतीजा हासिलु थींदा। इहा सॼी ॻाल्हि ॿोल कई मोहम्मद हाशिम ख़ुदा साहिबु ऐं कंहिं ॿिए वरी मौज़ूअ ते कंहिं ॿिए प्रोग्राम में फ़िलहालु पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राइबर खे इजाज़त, पर उन खां अॻु में हिकु रिक्वेस्ट त फीडबैक ॾियणु न विसारींदा। अलाह पाक।